वक़्तु असांजे हथनि मां निकिरंदो थो वञे रबन। अॼु राति जेकॾहिं असां निकिरी न सघियासीं पोइ ईअं पक सम्झ त तुंहिंजी मौत बराबरि आहे। कोठा छा फ़ैसिले तारीख़ ॿुधी हुई आहे? हाकिम खान होॾां वियल आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त फ़ैसिले जी तारीख़ रखी वेंदी। जेकॾहिं फ़ैसिलो रईस गफ़ार ख़ान जे औताक ते थिए थो त हुते रईस गफ़ार ख़ान खे को बि ख़तरो न आहे। तूं भुलियल आहे रमन। रईस गफ़ार ख़ान जे चौगिर्द जेके माण्हू घुमनि था उन्हनि जो ईमान कमाल ख़ान ख़रीद करे वरितो आहे। न वठा रईस गफ़ार ख़ान सां को बि गद्दारी न कंदो। हैबत कमाल ख़ान जो ख़ासि माण्हू जेको उतां जूं ख़बरूं हिते पहुचाए थो। उठा हिकु ॿिनि माण्हुनि जो ईमान ख़रीद करण सां हू रईस गफ़ार ख़ान जो कुझु बि बिगाड़े न सघे। तोखे मुंहिंजी काई ॻाल्हि मथां एतबार न सोचे रबन। तो भई टाइंदे जॾहिं गफ़ार ख़ान खे मारण खां पोइ तव्हां ॿिन्ही खे मारियो वेंदो। रबन असांखे ओठे जी ज़बान मथां यकीन करणु घुरिजे। ठीकु आहे मीरा, मां तुंहिंजे चवण ते ओठे मथां एतबार कयां, पर हाणे मूंखे तूं ई ॿुधां त असां रईस गफ़ार ख़ान लाइ छा था करे सघूं? हाँ रबन, तूं बि मजबूर आहीं। जॾहिं असां हिन क़ैद मां निकिरी नथा सघूं पोइ तूं कीअं वञी रईस गफ़ार ख़ान जी मदद कंदी? गफ़ार ख़ान वो इन शैताननि खे चङी तरह सम्झे थो। पंहिंजी तरफ़ खां को न को बंदोबस्तु सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।